अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं तो मोहम्मद रिज़ बंगाल। दोस्तों तो ॾिसी रहिया आहियो बंगाल ड्रामा चैनल। दोस्तों तव्हांखे अॼु असां ॿुधाईंदासीं ड्रामे में जेको आहे इकट्ठी करण वारा आहियूं उन बाबति तव्हां ॿुधाईंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल नया महिरबानी करे चैनल सब्सक्राइब कंदा। पहिरियों दोस्तों अचो तव्हां हज़ारनी जेको आहे ड्रामे जो इकट्ठी कयूं था। पहिरियों दोस्तों हज़ारनी में जेको आहे छा थियण वारो आहे जेको आहे त हाणे जेको आहे मीरा बदनाम थींदो। पहिरियों दोस्तों जी हा उहो कीअं पहिरियों दोस्तों हाणे तव्हां जेको तस्वीर ॾिसी रहियो आहियो जेको आहे अब्बास जेको आहे गिटी में जेको आहे फ़ोटो कढी रहियो आहे। उते जेको आहे ओठे जो ज़ाल जेको आहे ॿाहिरि निकिरी अचे थो। जेको आहे हिन तरफ़ जेको ओठे लुकमान जेको आहे क़ुर्बान वारा मौजूदु न आहिनि। जेको ओठे लुकमान क़ुर्बान वारा निकिरी ॾिसंदा आहिनि अब्बास खे। जेको आहे अब्बास खां मोबाइल खसंदा आहिनि। अब्बास जेको आहे लुकमान जेको आहे चवंदो आहे जेको आहे ओठे खे चवंदो आहे जेको हिन में जेको आहे ॻोठ जी मतिलबु हिन में तस्वीर हूंदा जेको तस्वीर हूंदा जेको आहे मोबाइल जेको आहे लुकमान ओठे खे ॾिए थो। जेको आहे ओठो चए थो जेको आहे हीअ जेको आहे मोबाइल जेको आहे मां वञी करे रईस जेको आहे गफ़ार ख़ान खे ॾेखारींदुमि ऐं रईस गफ़ार ख़ान पाण ई ॾिसंदो जेको आहे ॻोठ जा जेके तस्वीर हूंदा सभु उहे मतिलबु जेको आहे हाणे जेको आहे अब्बास जेको आहे पहिरीं जेको आहे वीडियो भरियो हो जेको आहे लुकमान ऐं जेको आहे मीरा जेको आहे ॿई गॾिजी विया। जेको आहे मीरा जो हथु जेको आहे लुकमान जी खुले थी वियो। इन अहिड़े हिसाब सां जेको आहे अब्बास जेको वीडियो भरियो हिन मोबाइल में जेको हाणे मोबाइल जेको आहे हाणे ओठे वारनि वटि जेको ओठे वारा हाणे जेको आहे मोबाइल ॾींदा जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे। रईस गफ़ार ख़ान जेको आहे हाणे फ़ैसिलो कंदो। जेको आहे फ़ैसिले में जेको आहे हिते जेको आहे हाणे जेको आहे मोबाइल रईस गफ़ार ख़ान जे हवाले कंदा। रईस गफ़ार ख़ान जेको आहे सभु कुझु वीडियो ॾिसंदो ऐं पहिरियों दोस्तों छा जेको आहे हाणे जेको आहे रबनि जे अंदरि में जेको आहे मीरा जे लाइ प्यारु हूंदो। जी पहिरियों दोस्तों उहो अॻिते तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो छा नफ़रत थिए थो ऐं प्यारु थिए थो। पहिरियों दोस्तों छा हिननि जी शादी थींदी या न थींदी कमेंट में जेको आहे पंहिंजी महिरबानी करे पंहिंजे कमेंट में ज़रूरु राय ॾींदा। पहिरियों दोस्तों